तकलीफ़ जी हालात परेशानी जो मोड़ अगर तोखे इहो रब ॾे नथो झुकाए त सम्झ रब पाक जो मुंहिंजे मथां गज़ब अन क़रीब आहे। गज़ब जेकॾहिं तकलीफ़ ऐं परेशानी तोखे रब जी दरबार में वठी थी हले त सम्झ अल्लाह जी आज़माइश ते इन खां वधीक बुलंद मकान तोखे मिलंदो, इन खां वधीक ख़ूबसूरत मकान तोखे मिलंदो। यकीन रख ए इंसान, इन तकलीफ़ ऐं परेशानी में रब जो शुक्र अदा कजांइ। बाक़ी जेकॾहिं तकलीफ़ में बि आहीं, परेशानी जी हालात में बि आहीं, रब ॾे नथो झुके त पोइ रब जी लानत थी वसई तुंहिंजे मथां। रब जी लानत थी वसई तुंहिंजे मथां। तकलीफ़ उहा हूंदी आहे जेका रब ॾे झुकाए, परेशानी उहा हूंदी आहे जेका अल्लाह ॾे पंध कराए। बाक़ी जेकॾहिं इन ॿिन्हिनि शयूं हूंदे अल्लाह ॾे सजदा ऐं पंध न करा वई त सम्झ जाए रब जो गज़ब अन क़रीब ते। जज़ाइक अल्लाह ख़ैर, मा अस्सलाम।